बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त फ़ौरी ऐं फ़ैसिलाइता क़दम मुल्क में इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहिनि। 9 मई जी रिथाबंदी कंदड़नि खे सज़ा मिलण ताईं इंसाफ़ जो अमल अॻिते न वधी सघंदो। बर्तानिया, फ्रांस ऐं अमेरिका में बि विगोड़नि खे इंसाफ़ जे कहिड़े कटहरे में आंदो वियो। पाक फ़ौज तर्जुमान कोड़ी वावेला ऐं नफ़रत ते ॿधल पॉलिसी ख़िलाफ़ पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो आहे। समाजी राब्ते वारी वेबसाइट एक्स ते पंहिंजे पैगाम में ख़्वाजा आसिफ़ चयो त पाक फ़ौज जे तर्जुमान जी ब्रीफिंग चिड़ ॾियारींदड़ तक़रीर ऐं कूड़ी मौक़िफ़ खे पकड़ण ख़िलाफ़ पाकिस्तान जे पुरअज़म मौक़िफ़ खे उजागर करे थी। संदसि चवणु हो त बर्तानिया, फ्रांस ऐं अमेरिका में ॾोहारियुनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणण लाइ फ़ौरी तौरु कार्रवाई कई वेंदी आहे। अहिड़ी तरह जेसिताईं 9 मई जे मास्टर माइंड ऐं मुलविस माण्हुनि खे सज़ा न ॾिनी वेंदी, हक़ीक़ी इंसाफ़ न मिली सघंदो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त पाकिस्तान में इस्तेहकाम ऐं इंसाफ़ लाइ फ़ौरी ऐं फ़ैसिलाइता क़दम खणण जी ज़रूरत आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।